संगत अॼु तव्हांखे ॾींदासीं गुलाम हुसैन ड्रामे नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन अपडेट। छा गुलाम हुसैन इहा मल हाराए वेंदो या खटे वेंदो? छा शेर सिंध जो लक़ब उहो जेको आहे उन्हनि ते मथां सदा रहंदो? छा हीअ जेका हाणे सलाह करे रहिया आहिनि त बाबा गुलाम हुसैन खे मां सॼा गुण ॾींदुसि ऐं सेखारींदुसि ऐं गुलाम हुसैन इहो पलांद मल में वञी वठंदो ऐं जेका इन मां कमाई थींदी त उहा वरी जेको आहे उन ग़रीबनि खे ॾिनी वेंदी, जेको हराईंदो उहो भरींदो। ऐं छा बिलाल इहो बि बर्दाश्त करे सघंदो? सॼी अपडेट ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। संगत इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुलाम हुसैन खे उस्ताद उन जो सॼा गुण सेखारींदो मल जा, ऐं उएं ई गुलाम हुसैन सिखी वेंदो ऐं शेर सिंध जो लक़ब बि हासिलु करे वठंदो। ॼण त शेर सिंध ई विड़ी रहियो आहे ऐं हू पंहिंजी कामयाबियूं हासिलु कंदो ऐं पंहिंजे दुश्मन खे बि हाराईंदो। ऐं उनजा दुश्मन त इहो ई चाहिनि था त गुलाम हुसैन हाराए, ऐं जेका शैतान आहिनि उहे बि ईअं चाहिनि था, लेकिन ईअं कान थींदो। ऐं हिन टाइम जेको आहे सॼिनि जो फोकस आहे गुलाम हुसैन जे मथां, जीअं हू ई खटे वञे मल।